सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण सिंध जे इंतिहाई अहम शख़्सियतुनि ॿिनि अहम शख़्सियतुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जिन जो सिंध जे सियासत ते तमामु वॾो असरु आहे। सिंध जी सियासत समाज जिन ॿिनि ग्रुपनि विच में ॿिनि फ़िक्रनि विच में विरहियल आहे उन ते ही ॿ शख़्सियतूं असरअंदाज़ थियनि थियूं ऐं उन्हनि जी हिकु छाप आहे जेका अॼु बि मौजूदु आहे। साईं जीएम साहिब जेतोणीकि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां उमिरि में वॾो हो, पर जॾहिं बि भुट्टो साणुसि मुलाक़ात लाइ आयो त हुन हिकु वॾे जी हैसियत सां संदसि पीउ जे शाहनवाज़ भुट्टो जे दोस्त जे हैसियत सां उनखे मशवरा ॾिना जिन ते भुट्टो अमल कयो या न कयो उहो हाणे तारीख़ जो हिसो बणिजी चुको आहे। साईं जीएम साहिब खां हिकु भेरे पुछियो वियो त भुट्टे साहिब सां तव्हांजी वाक़फ़ियत कॾहिं थी? त जीएम साहिब वराणियो त भुट्टे सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात उन वक़्तु थी जॾहिं संदसि वालिद सर शाहनवाज़ भुट्टो मूंखे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे तोहर जो कार्ड मोकिलियो ऐं ॿियो भेरो वरी शाहनवाज़ भुट्टे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पारत कंदे चयो त ही तव्हांजो भाइटियो आहे, हिन खे सियासत सेखारियो ऐं वक़्त ब वक़्त खेसि संभाले हिदायतूं ॾींदा रहिजो। मां ज़िंदगी जे आख़िरी लोॾनि में आहियां। इहे शाहनवाज़ भुट्टे जा साईं जीएम साहिब खे लफ़्ज़ हुया ऐं हुन पंहिंजे पुट जी पारत कई। टियों भेरो साईं जीएम साहिब ॿुधाए थो त भुट्टो मूं वटि सन आयो ऐं मूंखे चवणु लॻो, चाचा अव्हां मोहम्मद अली जनाह जा सख़्तु मुख़ालिफ़ आहियो। हींअर उन जी भेण फ़ातिमा जनाह जनरल अयूब ख़ान सां इलेक्शन में बीठल आहे, तंहिं करे अव्हां फ़ातिमा जनाह जे मुक़ाबले में जनरल अयूब जी हिमायत कयो। जीएम साहिब ॿुधाए थो त मूं खेसि जवाबु ॾिनो, मोहम्मद अली जनाह जी मुख़ालफ़त करे जनरल अयूब ख़ान जहिड़े डिक्टेटर जी हिमायत न कंदुसि। उन खां पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ ज़ुल्फ़िकार भुट्टो आयो, अची चयाईं त जनरल अयूब ख़ान, हाणे पहिरियां ज़ुल्फ़िकार भुट्टो अयूब ख़ान जे काबीना में शामिल हुयो, उनजो वज़ीर हुयो, उन लाइ हिमायत वठणु आयो। उन खां पोइ जॾहिं हू उन जी काबीना खां जुदा थी वियो त वरी आयो। साईं जीएम साहिब खे हुन चयो त जनरल अयूब ख़ान खे अॻे तव्हां डिक्टेटर सम्झंदा आहियो, इन करे संदसि मुख़ालफ़त में मुंहिंजी मदद कयो। माना पहिरियां हू डिक्टेटर न हुयो हुनजे चवाणी, ऐं हाणे जॾहिं पाण हुनखे छॾियईं त हू डिक्टेटर थी वियो। साईं जीएम साहिब ॿुधाए थो त 5 दफ़ो भुट्टो मूंसां हिंदुस्तान मां जंगी कैदी छॾाइण लाइ आयो, ॻाल्हि ॿोल करणु आयो ऐं हिंदुस्तान सां इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल लाइ मूंखे चयो, छाकाणि त बांग्लादेश जे आज़ादी बैदि 90,000 जंगी कैदी भारत वटि कैदी पढ़ाइण आया। जीएम साहिब ॿुधाए थो त मूं खेसि चयो त जेकॾहिं भारत सां कैदियुनि जी आज़ादीअ लाइ ॻाल्हाइण हलिबो त सिर्फ़ु तूं ऐं मां हलंदासीं, त पोइ मां हलण लाइ तयारु आहियां। इन शर्त ते भुट्टे पंजाब जे सियासतदाननि पंहिंजे काबीना जे मेंबरनि सां मीटिंगूं कयूं ऐं सलाहूं करे चवाए मोकिलियो त पंजाबी तव्हां ते ऐं मूं ते एतमाद नथा कनि त मता ही इंडिया सां कन्फीडरेशन या को ॿियो सिंध जो मुआदो न करे अचनि। इन करे मूं सां गॾु वॾो वफ़द हलंदो, उन सां गॾु अव्हांखे हलणो पवंदो। जीएम साहिब चवे थो त मूं इनकार कयो त ॿियनि सां गॾु कोन हलंदुसि। 6हों दफ़ो भुट्टो पठाणनि ऐं बलोचनि सां ठाह करण लाइ मुंहिंजी ज़रूरत सम्झी मूं वटि हली आयो। 1973 वारे आइन जे ठहण खां पोइ मरकज़ी वफ़ाक़ी हुकूमत खां यानी भुट्टे साहब नेप ऐं जमियत उलमा इस्लाम सां ठाह करणु पिए चाहियो त जीअं उन वक़्तु सूबो सरहद मौजूदा ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में हू सूबाई हुकूमतूं ठाहे सघे।
हाणे इन वक़्तु सॼे मुल्क में साईं जीएम सद हिकिड़ो अहिड़ो पावरफुल सियासतदान हुयो जो इहो कमु सर अंजाम ॾेई पियो सघियो, माना पठाणनि ऐं बलूचनि सां ॻाल्हाए पियो सघियो। तंहिं करे भुट्टे साहिबु साईं जीएम सैद खे गुज़ारिश कई त बलोचनि ऐं पठाणनि में तव्हांजो तमामु सुठो असरु आहे, सो तव्हां ठाह कराए ॾियो त अहसान थींदो। इन सिलसिले में साईं जीएम सैद जो इस्लामाबाद वञणु थियो। सैयद कोशिशि करे बलोचनि ऐं पठान लीडरनि खे भुट्टे साहिब सां ठाह करायो। ॿिन्ही धुरियुनि खे साईं पंहिंजे शख़्सी असर सां राज़ी करे भुट्टे साहिब सां ठाह कराए सूबाई हुकूमतूं ठाहिण लाइ आमादा कई। बलोचनि जे तरफ़ां अताउल्लाह मेंगल ऐं पठाणनि तरफ़ां वली खान नुमाइंदा हुआ। जॾहिं जीएम सैद ठाह कराइण वियो त संदसि मुलाक़ात भुट्टे साहिब सां रावलपिंडी जे वज़ीर आज़म हाउस में थी। उते गुफ़्तगू दौरान भुट्टे साहिब साईं खे चयो, चाचा ॾिसो, केॾी न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अॼु असां सिंध जा लीडर पाकिस्तान जे वज़ीर आज़म हाउस में वेठा आहियूं ऐं सिंधीअ में ॻाल्हाए रहिया आहियूं। इन खां अॻु में ईअं कॾहिं बि न थियो आहे। तव्हांखे इन ॻाल्हि ते ख़ुशी थियणु खपे ऐं मुंहिंजी हिमायत करणु खपे त जीअं प्राइम मिनिस्टर हाउस ते हमेशह कब्ज़ो रहे, माना भुट्टे जा इहे लफ़्ज़ जंहिं ते साईं जीएम सैद वराणियुसि, पराए मुल्क यानी पंजाब जे बंगले में वेही सिंधी ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो। असांखे त पंहिंजे मुल्क यानी सिंध में प्राइम मिनिस्टर हाउस हुजणु खपे जेका पाइदार ख़ुशी थी सघे थी। तुंहिंजो पेर ऐं सियासत पंहिंजे धरतीअ ते न आहे। भुट्टे खे जीएम सैद थो चवे त तुंहिंजा पेर ऐं सियासत पंहिंजे धरतीअ ते न आहिनि, तूं हवा में सियासत करीं थो, तूं परावनि कुल्हनि ते चढ़ियल आहीं। पठाणनि जो पंहिंजे धरतीअ ते पेर आहे, बलोचनि जो पंहिंजे धरतीअ ते पेर आहे। मुंहिंजी सियासत सिद्ध धरतीअ लाइ आहे। मुंहिंजा पेर ऐं पाड़ूं बि पंहिंजी धरती ते आहिनि। पंजाब जो हिन वक़्तु में मुफ़ाद आहे ऐं हू तोखे इस्तेमालु करणु था चाहिनि, जंहिं करे तोखे प्राइम मिनिस्टर हाउस में विहारियो अथनि। जॾहिं सदन मुफ़ाद पूरा थींदा त तोखे हुकूमत मां ईअं कढी छॾींदा जीअं खीर मां मख कढी उछलाइबी आहे। तंहिं करे तूं इन जे आसिरे एतबार न कर ऐं ख़ुशि न थी। पंजाबी जीएम सैद भुट्टे खे चवे त पंजाबी तोखे हमेशह ख़तमु करण में देरि न कंदा। जेकॾहिं तुंहिंजो लाश ॻोठ पहुचायूं त इहा भुट्टे ख़ानदान ते वॾी महिरबानी कंदा, न त तुंहिंजो लाश गाइब करे छॾींदा। भुट्टे साहिबु चयो, चाचा ही मूंखे कुझु नथा करे सघनि। अव्हां बुज़ुर्ग आहियो, वाक़ई अव्हांखे तजुर्बो आहे, पर हिननि खे मां पाणे मुंहुं ॾींदुसि। अव्हांखे इहो चवणो आहे त तव्हां एशिया जा वॾा लीडर आहियो। अव्हांखे छोकिरनि यानी शागिर्दनि जी सियासत करणु नथी सुहे, तंहिं करे तव्हां पब्लिक जी सियासत करियो। भुट्टो जीएम सैद मशवरो थो ॾे। साईं जीएम सैद खेसि ॿुधायो त हाणे जिन खे तूं छोकिरा थो चवीं, अॻिते हली तोखे ऐं पाकिस्तान जी हुकूमत खे उन्हनि सां मुक़ाबिलो करिणो आहे ऐं टकराव खाइणो आहे। पोइ ख़बर पवंदी त छोकिरा छा आहिनि। हाणे जीएम सैद जेके अगकथियूं कयूं उन्हनि खां पोइ छा थियो, उहो वरी तारीख़ जो हिकु अलॻि बाब आहे। जॾहिं भुट्टे जो ॿियो भेरो जॾहिं इलेक्शन थी ऐं भुट्टो हुकूमत ॿियो भेरो जॾहिं आयो त क़ौमी इतिहाद पाकिस्तान क़ौमी इतिहाद संदसि ख़िलाफ़ तहरीक हलाई त हू परेशान थी वियो। उन्हनि जीए सिंध जे शागिर्दनि सां सेंट्रल जेल कराची मंझि ॻाल्हियूं कयूं जिन खे हू छोकिरा चवंदो। साईं जीएम सैद सन में वधीक ॿुधायो त वली खान ऐं भुट्टे जे ठाह करण वक़्तु ॿिया बि काफ़ी माण्हू मौजूदु हुआ। मानीअ जो वक़्तु 2 वॻे रखियल हो। ॻाल्हियूं पूरियूं थी वियूं, पर 4 वॻे ताईं भुट्टो वली खान सां ॻाल्हियूं कंदो रहे। साईं चवे थो त मूंखे बुख लॻी त ॿाहिरि वेठल वज़ीरनि खे चयुमि त भुट्टे खे इतलाह कनि या टेलीफोन ते ॿुधाइनि त असां संदसि ग़ुलाम न आहियूं। जेकॾहिं अचे त गॾिजी मानी खाऊं, न त असां मानी खाइणु शुरू था कयूं। पर को बि वज़ीर हुन ताईं पहुचणु, हुनखे ईअं चवण जी हिमत न सारे सघियो। महमूद अली कसूरी हिकिड़ो वज़ीर हो जेको भुट्टे सां ॻाल्हाए सघंदो हुयो। उन बि चयो त असां भुट्टे जे साम्हूं इहा गुस्तागी नथा करे सघूं। यानी त भुट्टे वज़ीरनि खे चापलूस ऐं खुज़द करे छॾियो, उन्हनि जी मैस मारे छॾी हुई ऐं संदन वज़ीरनि जा ज़हन मुसक करे छॾिया।
साईं ॿुधायो त भुट्टे साहब मूंसां हर तरीक़ो ऐं हुरबो हलायो त जीअं आउं संदसि हिमायत करियां। एतिरे क़दुरु जो मुंहिंजी कार जो दरवाज़ो बि अची पाण खोलियईं, पर मूं खेसि चयो त भुट्टा साहब, तुंहिंजे इन जे ख़ुशामद ते आउं तुंहिंजी हिमायत नथो करे सघां। जीएम सैद जिन ख़तरनि जो अंदेशो ॾेखारियो। भुट्टे साहब खे पंहिंजी किताब हेड़ा हाञा थियनि बुरे हिन बबूर में लिखी मोकिलियो हो त तूं नौजवान आहीं, असांखे तुंहिंजे अॻिते वधण जी ख़ुशी आहे, पर तूं सिंध जे मुफ़ाद खे क़ुर्बान न कर, ॿियनि खे राज़ी करण लाइ। इहे तो मुंहिंजा कॾहिं बि राज़ी न थींदा, तोखां कमु वठी ईअं उछलींदा जीअं कमंद जी रस चूसे चूपो उछलाए छॾिबो आहे, हू तोखे ख़तमु करे छॾींदा। तंहिं करे तूं सिंधियुनि खे नज़रअंदाज़ न कर, उन्हनि खे मज़बूत कर त जीअं ॾुखे वक़्त में तोखे कमु अचनि। अॻिते छा थो थिए उहो तारीख़ जो हिसो आहे। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फाही ॾिनी वई त साईं जीएम सैद संदसि तइज़ियत लाइ लाड़काणे वियो हो। उते अल मुर्तज़ा हाउस में नुसरत भुट्टो खे तइज़ियत करण खां पोइ चियो हुई आई त भुट्टे साहब जे वञण खां पोइ हाणे सबक़ु सिखो, छॾियो वफ़ाक़ जी सियासत, सिंध जी सियासत करियो। उन ते नुसरत भुट्टो खेसि चयो असां सिंध जी सियासत कंदासीं त हू यानी वफ़ाक़ जा मालिक नाराज़ थी वेंदा, तंहिं करे उन्हनि खे नाराज़ करणु नथा चाहियूं। जीएम सैद ऐं भुट्टे जूं ॻाल्हियूं तारीख़ जो हिसो बणिजी चुकियूं आहिनि, उन जा नतीजा बि अॼु असांजे साम्हूं आहिनि। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।